ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 3 स्कंद जे 24 अध्याय जे 2 भाग में ॾिठो हो त करदम रखेश्वर ब्रह्मा जी आज्ञा मूजिब पंहिंजी कन्याउनि जो विवाह रखेश्वरन सां कनि था ऐं पोइ जंगल में तप करण वास्ते हलिया था वञनि ऐं उते प्रभुअ जे ध्यान में पंहिंजो तन त्याग था कनि। उन खां पोइ देवहूति खे ॾाढो दुख थिए थो, लेकिन देवहूति ब्रह्मा जी ॻाल्हि खे यादि रखी पंहिंजे पुट कपिल देव मुनि खां पुछनि थियूं त हे प्रभु, हिन माया रूपी ॼार खां कहिड़ी तरह छुटी सघिजे थो। इन सां ताल्लुक़ रखंदड़ घणा ई सवाल देवहूति पंहिंजे पुट कपिल देव मुनि खां पुछिया। सभई चयो जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 3 स्कंद जे 25 अध्याय जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं। पंहिंजी माउ देवहूति जा वचन ॿुधी कपिल देव मुनि चयो त ए माता, मां इन ॻाल्हि ॿुधण करे ॾाढो ख़ुशि थियो आहियां। अहिड़ी ॻाल्हि ॿुधण जी इच्छा मूं खां जोगी ऐं रखेश्वर लोक कंदा आहिनि ऐं आदमीअ खे संसारी माया ॼार मां छुटण जे वास्ते सवाइ ज्ञान जे ॿी का बि शइ उत्तम न आहे। माता पिता भाउ भेण पुट ऐं माइट बि उन खे चवण ऐं सम्झणु घुरिजे जो ज्ञान जी ॻाल्हि ॿुधाए। तूं त पाण ज्ञानवान आहीं ऐं तुंहिंजे भवसागर पार लंघण में को बि शक कोन्हे, पर तूं इहा ॻाल्हि पक करे ॼाण त मुंहिंजी कृपा ऐं दया खां सवाइ कंहिंखे बि ज्ञान नथो मिले ऐं मां तोखे ज्ञान ॿुधाईंदसि, जंहिंखे जो आदमी प्रीत सां ॿुधंदो सो पिणु कृतार्थ थी भवसागर पार लंघे वेंदो। ज्ञानी मुक्ति प्राप्त कंदा आहिनि ऐं अज्ञानी माण्हू अहिड़ी पदवी ते पहुची नथा सघनि। ए माता, जेको काम क्रोध लोभ अहंकार ऐं मदस्तर जे वस थी संसारी माया मोह में फासी थो वञे, तंहिंखे ज़रूर नरक भोगणो थो पवे। ही मन उन जी संगत पाए खोटा कम करण सां 84 लख जूणियुनि में जन्म वठी घणनि ही क़िस्मनि जा दुख ॾिसे थो, पर जो माण्हू उनखे वस रखे थो सो पंहिंजे तन में उन पुरुष खे अलॻि ॾिसी सघे थो। मगर ज्ञान प्राप्त थियण खां सवाइ काम क्रोध लोभ मोह ऐं अहंकार वग़ैरह बि वस में नथा अची सघनि ऐं जो माण्हू अलॻि थी वैराग धारण करे योग अभ्यास करे थो, उन जे वस काम क्रोध वग़ैरह थी वञनि था। जो आदमी मुंहिंजे चरणनि जो ध्यान सचे मन सां करे थो, उन जे मुक्त थियण वास्ते आनंद जी वाट उहा आहे। हाणे तूं पंहिंजे पति ऐं छोकिरियुनि जे वञण जे कुझु चिंता न कर। गृहस्थ में मन लॻाइण इहा संसार जी फांसी आहे। जो आदमी जेतिरी प्रीत कुटुंब धन ऐं ॿिए झूठे वहिंवार सां रखे थो, सो जेकॾहिं एतिरी प्रीत साधुअनि ऐं महात्माउनि सां रखे त भवसागर पार लंघे मुक्त पदवीअ खे पहुची सघे थो। ए माता, मनुष्य जन्म देवताउनि खां घटि न आहे, पर ज्ञान हुअणु घुरिजे। ज्ञानवान आदमी देवताउनि खां बि बहितर लेखिजे थो, उन जी बराबरी देवताऊं बि नथा करे सघनि। भक्ति योग जी पदवी यज्ञ दान तीर्थ वग़ैरह ऐं ॿियनि सभिनी धर्मनि खां उत्तम सम्झणु घुरिजे ऐं जेसिताईं संसारी तृष्णा नथी लहे तेसिताईं भक्ति योग मिलणु कठिन आहे। ज्ञान मिलण जे लाइ बि सत्संग घुरिजे, जो मुंहिंजी कृपा खां सवाइ नथो मिली सघे। इहा ॻाल्हि ॿुधी देवहूति ॾाढो ख़ुशि थी। उन इच्छा सां चई तरफ़नि ॾांहुं निहारण लॻी त उहो साधु ऐं संत कहिड़ो थो थी सघे जो मूंखे मिले त मां सत्संग करे भवसागर पार लंघे वञा।
कपिल देव मुनि ही हाल उन जो ॾिसी चयो त ए माता, साधु ऐं संत ज्ञानीअ जा लक्षण मां तोखे ॿुधायां थो। उनखे कंहिंजे बुरे चवण सां क्रोध नथो लॻे। गिला ऐं स्तुति करण ॿई उन जे अॻियां हिकु जहिड़ा आहिनि, छाकाणि त हू सभिनी में परमेश्वर जो प्रकाश हिकु जहिड़ो थो ॾिसे। दुखी आदमीअ खे ॾिसी हृदय में दया अचेसि थी ऐं सभिनी जीवन सां मोहबत रखी कंहिं सां बि दुश्मनी नथो रखे ऐं राति ॾींहुं हरी चरणनि में पंहिंजो ध्यानु लॻाए मुंहिंजी कथा ऐं कीर्तन ॿुधण में पंहिंजो ध्यानु रखे थो। खाइण पीअण ऐं ॿियनि संसारी कमनि खे पंहिंजो नथो सम्झे। सभु ॻाल्हि भली या बुरी परमेश्वर जी इच्छा करे मञे थो ऐं सुख ऐं दुख खे बराबरि सम्झी मुंहिंजे मिलण जी इच्छा रखी घर ॿार ऐं कुल परिवार छॾे जंहिं जाइ ते मुंहिंजी कथा कीर्तन ऐं सुमरन थींदो आहे उते आनंद सां अची रहंदो आहे। मुंहिंजी कथा ॿुधी उनखे वैराग प्राप्त थी भक्ति पैदा थींदी आहे ऐं भक्त हुअण सां उन जो मन संसारी माया मोह खां अलॻि थी उनखे मुंहिंजो स्वरूप पंहिंजे हृदय में ज्ञान जी अख सां ॾिसण में ईंदो आहे। उन जो मन मुंहिंजे चरणनि में लॻल रहण करे बरसाति ऐं गर्मी सर्दी वग़ैरह उनखे कुझु नथा करे सघनि। अहिड़नि संतनि जे सत्संग करण वास्ते बि हमेशह इच्छा रहंदी आहे, पर उहो साधु अहिड़ो समदृष्टि हुजे जो सभिनी जीवन में परमेश्वर जो चमत्कार सम्झी पंहिंजो अंदरि ऐं ॿाहिरि हिकु जहिड़ो रखे। अहिड़नि ज्ञानियनि जी मुक्ति थींदी आहे ऐं काल, सूरज, चंद्रमा, यमराज, आग, पाणी, हवा ऐं ॿिया सभु मुंहिंजे वस रही मुंहिंजे हुकुम खां सवाइ कुझु कमु करे नथा सघनि। जेको मुंहिंजी शरण में अचे थो उन ते कंहिंजो वस नथो हले। इहे वचन कपिल देव जा ॿुधी देवहूति चयो त ए महाराज, मूं स्त्रीअ खे अहिड़ो ज्ञान प्राप्त थियणु ॾाढो कठिन आहे। तंहिं करे हे प्रभु, मूंखे भक्ति ऐं पूजा जी सवली वाट ॾेखारियो ऐं प्रकृति जो अहिवाल पिणु ॿुधायो। ही ॻाल्हि ॿुधी कपिल देव मुनि चयो त ए माता, तूं पहिरियां ई प्रकृति जो हाल ॿुध। सतोगुण, रजोगुण ऐं तमोगुण, इन्हनि टिनी जे मेलाप खे प्रकृति जी पार ॼाणी माया खे उन पार जूं टारियूं सम्झणु घुरिजनि। 24 तत्व उन्हनि टारियुनि जा पन आहिनि जंहिं मां सभिनी जीवन जो शरीर ठही संसार जी उत्पत्ति थींदी आहे ऐं आत्मा जंहिंखे परमात्मा जो अंश चइजे थो उहा उन्हनि 24 तत्वनि खां जुदा आहे। हाणे उहो कीअं सो ॿुध त आत्मा घटिजण ऐं वधिजण, मरण ऐं पैदा थियण खां परे आहे ऐं 24 तत्व जिन मां बदन पैदा थिए थो से कॾहिं ठहियल ऐं कॾहिं बिगड़ियल रहंदा आहिनि। जो आदमी पंहिंजे तन ऐं इंद्रियनि जे सुख खे पंहिंजो ॼाणी उन्हनि सां प्रीत रखंदो आहे तंहिंखे अज्ञानी, ऐं जो आदमी पंहिंजे शरीर में आत्मा खे शरीर खां अलॻि ॼाणंदो आहे तंहिंखे ज्ञानी सम्झणु घुरिजे। उन्हनि 24 तत्वनि मां देवता, आदमी, चर चेतन ऐं सभई जीव पैदा थियनि था। उन करे परमेश्वर खे सभिनी जो मालिक ऐं पैदा कंदड़ ॼाण। हे माता, जॾहिं तूं आत्मा खे 24 तत्वनि जे शरीर खां अलॻि सम्झंदीअ तॾहिं तोखे ज्ञान प्राप्त थींदो। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब 3 स्कंद 25 अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।